तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजे यूट्यूब चैनल ते टिकटॉक ते फेसबुक पेज ते विडिया ॾिसंदा आहियो। जेकी निजड़ी कहाणी आहे मज़ेदार आहे, ॿुधिजो, मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। हिकिड़ो वॾेरो हो, उहो वेठो पंहिंजी ओताक में, ॾिठे हिकिड़ी कुती आहे, उनखे 7-8 कुता तपाया वेठा आहिनि, पाण पिया था विढ़नि था पिया। वॾेरो जे मंडो कुतो हुजे उहो बि ॾिसे पियो हुननि खे, पर वञे न पियो हुननि जे वेझो, जो मंडो डिॼे पियो त कुता उहो खाईंदा। वॾेरे ॾिठो हुन कुतनि खे, वरी पंहिंजे कुते खे ॾिठईं, चेड़े कमदार चई जी भोतार, चयो वञ न कुती खे वञी पकिड़े, चई हमरा वठी वञी कुती खे पकिड़े। कमदार वठी वियो हमरा, वञी कुती खे पकिड़े आया। चई भोतार हाणे काॾे कयूं हिनखे? चई वञ हिनखे असांजो जो कोट आहे न रिछ बछ जो, उन मंदरु हिन कुती खे बि अंदरि उन में वाड़, ऐं पंहिंजो असांजो जेको मंडो कुतो आहे इनखे बि उन मंदरु वाड़े छॾ, ॿिन्हिनि गॾु वाड़े छॾ, राति उते भली गुज़ारिनि। मुंहिंजो कुतो ॾिसे थो पियो हुननि खे वाड़े छॾियऊं। चई खाधे पीते जो सामान मंदरु ॾेई छॾनि, खाइनि पीअनि राति उते, मानी पाणी हुनखे ॾेई छॾियऊं। राति गुज़री वई, सुबुह थियो, वॾेरो आयो ओताक ते, चई कमदार वञ न कुती खे बि कढी छॾ कोट मां, ऐं कुते खे बि काया वञी। हाणे कमदार वियो, दर खोले, कुती वॾी भॻी, कुते खे काए आयो। कुती जो वई थो, कुता त बीठा उते ई उते, सॼी राति उते वेही रहिया इंतज़ार में, त कुती वई हेॾे कोट में आहे, पाणे निकिरंदी ॿाहिरि। वरी कुता फिरी विया कुती खे, त हिन वारो कुतो जेको मंडो कुतो उहो सिधो आहे वॾेरे जे पेरनि में अचे किरी पियो, वरी पेरनि खे पियो चटेसि। त वॾेरे जो ॾिठो कुते खे, कुते वरी इशारो ॾिनो त कुती ॾे। त वॾेरे ॾिसी हुन कुती खे, चेरे कमदार, चई जी भोतार, चई बंदूक त खणी आयो वञी। चई छो भोतार? चई हिन कुते जी मूंखे भड़ो करे सम्झो आहे। चई वरी हाणे इशारो पियो थो ॾिए त कुती वरी मां हिनखे वाड़े जा। चई खणी आ वञी बंदूक। कमदार चयो त भोतार ॻाल्हि ईअं, वक़्त में भड़ो बि थियणो पवे थो कंहिं न कंहिं जे लाइ। चई बंदूक खणी अची तोखे बि हणी मारियां त कुते खे बि मारियां, जान छॾाए, तव्हां मूंखे भड़ो करे सम्झो आहे। मां त चयो त रातो की राति मिले गुज़ारे हुन सां गॾु। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।